किरण असांजी जान जोखी आसिन सरकार हसवारन के अपील कंदासीं त असांखे फौरी स्कूल बिल्डिंग जी मरम्मत कराए ॾिनी वञे। असां वटि को बि बुनियादी सहूलियत मैसूर न आहे। स्कूल जी बिल्डिंग मुकमल तौर रबूर हालत आहे। एतिरो क़दर त बिल्डिंग जी छत बंदि न आहे। स्कूल में फर्नीचर नाले को बि शइ न आहे। असीं बिल्कुलु पत ते वेही तइलीम पिराए रहिया आहियूं। पाणी, लाइट, वॉशरूम, चौधारी मतिलबु त को बि शइ न आहे सहूलियत न आहे जेका हुअणु घुरिजे। असांखे बुनियादी